वीर साहब जो भाव आहे उनखे गुज़ारिश आहे त ॿ मिंट सिर्फ़ उन्हनि खां असांजी वटि हेॾे अचनि ऐं जेके उन्हनि जो जेको मौक़िफ़ आहे जेको कफालत करने वाला एक बंदा उसको भी इस बेदर्दी के साथ कत्ल किया जाए तो हम क्या समझते हैं। तमाम मीडिया के दोस्तों के अंदर खौफ है कि भाई हम जिस हक और सच की बात करते हैं पूरी दुनिया को बताने की बात करते हैं, क्या हमारे साथ में यही होगा कि कभी रोड में मारे जाएंगे। जी बिल्कुल, कराची प्रेस क्लब साम्हूं आवाज़ टीवी जे एंकर पर्सन इम्तियाज़ मीर जे क़त्ल ऐं उनजे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वॾी तादाद में हिते सहाफ़ी ऐं उनजा वारिस हिते गॾु थी रहिया आहिनि। हिन वक़्तु ही एहतिजाज शुरू थी रहियो आहे। तव्हां बैकग्राउंड में ॾिसी सघो था, कैमरामैन असांजो तव्हांखे ॾेखारे सघे थो त वॾी तादाद में कराची शहर जे मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी तंज़ीमुनि जा कुझु अॻवान उहे हिते पिणु मौजूदु आहिनि। मज़हबी तंज़ीमुनि जा अॻवान पिणु हिते मौजूदु आहिनि, मज़हबी अॻवान पिणु मौजूदु आहिनि। हिते सहाफ़त सां तालुक़ रखंदड़ जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जा अॻवान हिते वॾी तादाद में मौजूदु आहिनि। सहाफ़ी बिरादरी हिते मौजूदु आहे। हिन वक़्तु एहतिजाज जो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो पियो वञे। वॾी तादाद में हिते जेके माण्हू आहिनि, सिविल सोसाइटी जा माण्हू पिणु हिते गॾु आहिनि ऐं हीउ एहतिजाज जारी आहे। एक सवालिया निशान है कि आज 8 दिन गुजर जाने के बावजूद इम्तियाज़ मीर जे कातिलनि खे एफआईआर में नाम भी दिए गए हैं, लोगों को नॉमिनेट किया गया है, लेकिन उसके बावजूद ऐसी जगह पे, ऐसे चौक पे जहाँ पर हजारों